यार गाल त बुधो बरोच बैठा हो समाटर बैठा हो सब क़ौमों पंजाबी गैर पंजाबी सिंधी सब बैठा हो मुख्तलिफ क़ौमों आयूं थोड़ो ईमान सां मूंखे ॿुधाए जा यार हक़ नबी सां दुश्मनी त ठहे ख़ास केलिन सां दुश्मनी ज़माने जे करे भला हल ठहे आराइन सां ठहे ज़रदारी हुई ॾाढा माण्हू आहिनि उन्हनि सां मिसाल आहे ठहे बाबा अब असांजा ॾाहिरी सगोरा हल बाबा तुंहिंजी ज़माने में का ऊंच नीच आहे बाबा हल ठहे अब खोसा फ़कीर ॾाढा आहिनि बाबा ठीकु आहे खोसनि सां बि तुवारी हली बाबा ठीकु आहे मञ पर चंड्रा कॾहिं सोचियो अथई तूं उन नबीअ सां तो दुश्मनी करे उचाए जंहिं तोखे कलमो पढ़ायो उन हबीब लाइ चवे त सलात पढ़जे न पढ़जे हैफ़ कोन चंड्रा तोखो रब दुरूद खसियो आहे दुरूद त मलाइक बि पढ़ंदा आहिनि रुगो मलाइक न ख़ुदि रब बि पाण दुरूद रवाना फरमाईंदो आहे या आहे न अल्लाह कुरान में फरमाए इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी हबीब ते दुरूद पढ़ो जेड़ी मल वणे ओड़ी मल पढ़ो आज़ान खां अॻु पढ़ो आज़ान खां पोइ पढ़ो बीही पढ़ो वेही पढ़ो अदब सां वेही करे पढ़ो जमायत करे इज्तिमा करे इज्तिमा में वेही करे पढ़ो अकेला पढ़ो वॾो पढ़े नंढो पढ़े रात पढ़े ॾींहुं पढ़े मंझंदि पढ़े सुबुह पढ़े शाम पढ़े मानी खां अॻे पढ़े पोइ पढ़े मस्जिद में अचे त पढ़े मस्जिद में निकरे त पढ़े नमाज मुकम्मल उन नमाज मुकम्मल थियण खां पोइ पढ़े अल्लाह फरमाए त पढ़े पर मुल्ला चवे त न पढ़े अदा वमन अज़लम मिमन इफ्तरा अलल्लाहिल कज़िब व हुव युदआ इलल इस्लाम कुरान तो फरमाए इन खां वॾो केर ज़ालिम आहे ई कोन रब जी हिलाल कयल शइ खे हराम थो करे खुदा पाक जो कसम आहे दुरूद त उहा शइ आहे जो महबूब रोज़े पाक में आरामी या रूए ज़मीन ता हर लम्हे महबूब ते अरबे खरबे सलातो सलाम पुॼंदा ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो छो तव्हांजनि मुल्कनि में बे बरकती वधी आहे छो पुछो मूंखां छो चओ पुछो इजाज़त ॾियांव थो चओ साईं ॿुधाए मौली साहब ॿुधायां अॻे माण्हू चवंदा चोरी न कयो ज़िना न कजां व्याज न खाइजां पाड़े वारनि जो ख्याल कजां बाबा माण्हुनि सां उचाइजां न तोर में फेर न कजां बाबा हारनि जो हक़ न खाइजां माना अॻे गुनाहनि खां झलींदा हुआ हाणे उबतो कमु थी वियो आहे हाणे चवंदा सलात न पढ़जां दुरूद न पढ़जां अज़ान खां अॻे न पढ़जां उथी बि जुमे खां पोइ सलातो सलाम न पढ़जां हबीब अकरम खे या रसूल अल्लाह न चइजां हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इल्म गैब न मंझां अॻे बुछड़ाई खां झलींदा हाणे नेकीअ खां था झलनि अल्लाह अल्लाह अदा हर हिक जो नसीब आहे हर हिक जो नसीब आहे असां अॼु बि अल्हम्दुलिल्लाह बुछड़ाइनि खां झलियूं था ऐं भलनि कमनि लाइ चऊं था त जेड़ी महिल दिलि करे ई हबीब ते दुरूद पढ़ंदो अब झलबो बुछड़ाई खां या नेकीअ खां गल आयो मौला मदीने पाड़ पटेव हां बा गुनाह को झलबो या सवाब को कोई केड़ा तरीका ने किथा सिखया न मुखे त समझाइन केड़ी बुखारी में लिखियल आ केड़ी मुस्लिम शरीफ में लिखियल आ कुरान पाक जी केड़ी आयत आ जे में मुखे कढी देखारन वो आयत जे में लिखियल होजे त नेकी खां मनो कयो मां कुरान पाक मां आयत कढी तो देखारियास जे में मौजूद आ त नेकी मानुन के सेखारियो बुछड़ाई खां झलियो तू उबतो गियर हयो आ पोइते हलण शुरू थियो आ अले केड़ो मसइलो अथई दुआ कर त अल्लाह ताला तोखे मुखे महबूब जी मोहब्बत दिनी आ अल्लाह करे तुझी सोबत जे करे मन कह के हिदायत नसीब थी पवे सोना दुरूद पाक त अक्सीर आ चाहे हाने असुल गाल बुधाया त बेबरकती छो आ अगे मानू घर में बीमार थे चंदा बाबा लख सलात जो कढरायो यो या न अब आप बीमार आ चाक नथो थे ची लख सलात जो घर में कढराए मदरसे में तालिब घुराए मानड़ी जेको हाल थई वो पचाए खाराइन खिदमत सलात अची जो मुलन मुल्क में लुड़ कयो जरूर थोड़ो त असर थींदो आ न कहीं शय जो
अल्हम्दुलिल्लाह सलात महबूब जी बंद कान थी आ, पर इन लुड़ जे करे मानुन के वहम वेही रहियो। मां तोखे अॼु चयूं थो वञा, बरकत खपई सलात, औलाद खपई सलात, इज्जत खपई सलात, दुनिया में ताकत खपई सलात, दुश्मन जालिम के ज़ेर करणो थई त सलात, रोज़ी कुशादी करणी अथई कराइणी अथई त सलात, कम नथा ठहनी त सलात, ये वहा बड़ा भजाइणा अथई त सलातो सलाम। अब कारी बुख के भजाइण जरूरी है, समझो था न? तो मुझा भाव अजीज हर बुछड़ाई के खत्म करण जो अक्सीर छाए महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथा दुरूद